अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों कहानी ॿुधाईंदासीं सोप सीरियल ड्रामो तकरार इन जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे तफ़सील सां कहाणी ॿुधाईंदा हलूं। छा मीर मूसा खे रोकण में कामयाबु थी ईंदो या वरी हाशू जेको आहे मूसा खे मारे नैना खे वठी ईंदो या वरी लाला जेको आहे हाणे ज़ाहिर थींदो ऐं सिजावल ज़िंदा आहे लाला खे बेवकूफ़ बणाए ऐं उहो दुश्मन पंहिंजा ज़ाहिर करण जे लाइ इहा को बहानो ठाहे त मां मरी वियो आहियां। सॼी कहाणी ॿुधाईंदासीं दोस्तों इन नंढड़े वीडियो में। पहिरियां हिनखे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इनखे फॉलो लाइक शेयर कंदा। तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तफ़सील सां कहाणी ॿुधाईंदा आहियूं दोस्तों। मूसा जे पोयां मीर बि हूंदो आहे लेकिन उते हाशू वारा बि पुॼी वेंदा आहिनि नेक्स्ट एपिसोड में ऐं जेको आहे मारण जी कोशिशि कंदा आहिनि लेकिन मूसा हिन खे वठि न ॾींदो आहे। हू अॻियां हूंदो आहे हीअ पोयां हूंदा आहिनि ऐं मीर बि इन्हनि जे गॾु हूंदो आहे। हाणे इन जी जंग ते जोटिजी वेंदी नेक्स्ट एपिसोड खां पोइ तव्हां ॾिसंदो त सफ़ा मूसा बि सफ़ा थकी पवंदो ऐं मीर बि थकियलु हूंदो ऐं हाशू वारा बि कढ लॻी करे नेठि मूसा ताईं वेझो वञी पुॼंदा आहिनि ऐं पोइ इन्हनि जो पाण में जहिड़ो ऐं फायरिंग स्टार्ट थी वेंदी। लेकिन जेको आहे जंहिंजो मतिलबु इन्हनि जो ख़्वाहिश आहे मीर जी ख़्वाहिश आहे त मां नैना खे हथु कयां, हाशू जी ख़्वाहिश आहे नैना खे हथु करे मां मूसा खे मारियां। लेकिन इन सभिनी जूं ख़्वाहिशां मूसा वस ताईं पूरियूं करणु कान ॾींदो ऐं हाणे सिजावल जेको मरी चुको आहे दुनिया जी नज़रनि जे लाइ लाला उन्हनि जे माइटनि खे उतां अखूं कढी तड़े छॾंदो ऐं आहिस्ता आहिस्ता लाला जो असली रूप साम्हूं अचणु शुरू थी वेंदो ऐं इहा ई लाला ग़लती कंदो जंहिंमें लाला ज़ाहिर थींदो त बाबा इन लाला मारियो आहे सिजावल ख़ान खे। आहिस्ता आहिस्ता सभिनी खे ख़बर पइजी वेंदी ऐं लाला इहा बेवकूफ़ी करे वेही रहंदो। उहो ईअं सोचींदो त हर शइ ख़तमु थी वई बसि मालिक मां आहियां। घणो कुझु थियण वारो आहे नेक्स्ट एपिसोड में नवाब खान जे लाइ बि मूसा जे लाइ बि ऐं मीर ऐं लाला जे लाइ बि ऐं हाशू शैतानी पूरी कंदो पंहिंजी। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। अगरि तव्हां हेसिताईं ॾिठो आहे त दासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हर तकरार ड्रामे जी अपडेट सभु खां पहिरियां दासी टीवी ते। ख़ुदा हाफ़िज़।